साईं सदाई करीम मत सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सबाबात करी। दोस्तों अस्सलाम वालेकुम। जी त वरी असां हिकु नए ब्लॉग में असां हाज़िर थिया आहियूं। जीअं त अॼु असांजो ब्लॉग आहे, असां वञूं था अॼु सिंध यूनिवर्सिटी ॼाम छोरो कल्चर डे सेलिब्रेट करणु, पर असां दोस्त असां बि गॾु हलनि था, वञूं था पाण में। वचन तो कया मां जिते भी हुजा, मां जिते भी हुजा, ओ सिंध कोई जो दिया हिन जन्म लई। वचन तो कया हिन जन्म लई, वचन तो कया मां जिते भी हुजा, मां जिते भी हुजा, ओ सिंध कोई जो दिया दोस्तों असां वञी रहिया आहियूं आर्ट फैकल्टी डिपार्टमेंट में। तो जीअं असां फैकल्टी डिपार्टमेंट में वियासीं त असांजा कंबर जा दोस्त एॾा मिली विया आहिनि जो जाम छोरे में कल्चर डे जो कीअं माना लॻो तव्हांजो प्रोग्राम? असांखे ॾाढो मज़ो आयो, माशाअल्लाह अहिड़ो मज़ो आयो जो माना असां हिते ई पढ़णु चाहियूं था। सही सही, ॾाढो मज़ो आयो, असांखे एॾी ख़ुशी आहे जो हुनजो शहर आहे, प्रिंस जो शहर आहे, जाम छोरो प्रिंस जो शहर आहे, सिंध यूनिवर्सिटी प्रिंस जो शहर आहे। दोस्तों हिन घोट कुंवार शादी थी रही आहे तो हाणे असां घोट ऐं कुंवार जी शादी थींदी शुरूआत ॾेखारियूं था। शादी थी वई न, हाणे शादी थी वई, हाणे रही था शादा फील कयो हिननि जी शादी थी वई, तव्हां छड़ा मरी न वई। शादी थी वई, लॉन्ग पइजी वियो, निकाह थी वियो, पर यार वीडियो न नलो न कई छो दोस्तों असांखे ॾाढो मज़ो आयो असांजे कल्चर डे ते। जाम छोरो सिंध यूनिवर्सिटीअ में
अहिड़ा ईअं प्रोग्राम थींदा रहनि। असां आर्ट फैकल्टी डिपार्टमेंट में घणे में घणो मज़ो उते आयो ऐं ॿियो असां कॉमर्स घुमियोसीं, ॿियो IBA घुमियोसीं, ट्रेड डिपार्टमेंट घुमियासीं, घणे में घणो असांखे मज़ो आहे हुन में आयो, आर्ट फैकल्टी में आयो। हीअ असांजो व्लॉग हिते ई ख़तमु थिए थो। त हीअ पसंदि आयो त लाइक शेयर कमेंट और सब्सक्राइब करणु न विसारींदा। वरी मिलूं था ॿिए हिकु व्लॉग में।